नाज़रीन अवां अहम ख़बर शेयर कंदासीं दादू खां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी। दादू ज़िले की तबाही जा ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदा ऐं कामोरा करार। दादू अवामी फॉर्म 3 जून ते एहतजाज जो सर ॾेई छॾियो। अॻुवाणनि आशिक अली ज़हूर, ज़मीर कोरेजो, गुलण भंड, इशफाक खुश्क, वरियाम सिंधी, फारूक मलिक, ख़ादिम चांडियो ऐं ॿियनि प्रेस ब्रीफिंग ॾिनी। अॻुवाणनि जो चवणु आहे त मोइन जे दड़े खां बदतर दादू ज़िले जी हालत थी वई आहे। अॻुवाणनि वधीक चयो त 16 सालनि में पीपी हुकूमत अवाम खे बुनियादी सहूलतूं फ़राहम न करे सघी आहे। अॻुवाणनि जो चवणु आहे त पीअण जो साफ़ पाणी असांजो जियापो आहे। हिन वक़्त ताईं कामोरा ऐं नुमाइंदा पाणी बि असांखे फ़राहम न करे सघिया आहिनि। अॻुवाणनि वधीक चयो त अवाम खे बुनियादी सहूलतूं फ़राहम कंदड़ इदारनि में करप्ट कामोरनि खे रखे अवाम जे टैक्स मां मिलंदड़ बजट ते कामोरा हथ साफ़ करे रहिया आहिनि। अॻुवाणनि चयो त दादू ज़िले खे खंडरात बणाईंदड़नि खे रस्ता रोक कई वेंदी। दादू ज़िले जा चूंडल नुमाइंदा गूंगा, ॿोड़ा ऐं अंधा आहिनि। इन्हनि खे दादू जी तबाही नज़र न पई अचे। अॻुवाणनि वधीक चयो त कामोरनि ऐं चूंडल नुमाइंदनि करप्शन खां सवाइ। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेजी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।